PS 22 जो उम्मीदवार काजी शमसुद्दीन राजड़ खिप्रो शहर में तूफ़ानी दौरा करे कानर गजायूं के खिताब किया है। शहर के वार्ड नंबर 2 ऐं 3 में कल गजाने के खिताब कंदे काजी शमसुद्दीन राजड़ लक्ष्मण दास पारवानी खुदा बख्श दर्स अतवा चानियो बेन चयो त पीपे जो टाइम पूरो थी वियो आहे। हर हंध संदन घेरो तंग थी चुको है। पीपे जा उम्मीदवार आवाम खां लिकंदा रहन पिया। इन्हनि चयो त आवाम समझी चुकी आहे हाणे हर हंध GDA जा नारा लगी रहिया आहिनि। हिन चयो त आवाम खे घुर्जे त हू GDA खे वोट ॾेई कामयाब कनि। GDA जी कामयाबी तव्हां खिप्रो वासियुनि जी कामयाबी आहे ऐं तव्हांजा बुनियादी मसइला अहमियत जे बुनियाद ते हल कया वेंदा। पीर साहिब पागारे तरफां नामज़द कयल उम्मीदवार PS 22 ते काजी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवानी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ऐं तव्हांखे यकीन थो ॾियारियां त ॿई उम्मीदवार अवाम जे बहितरी ऐं तरक़ी लाइ बहितर किरदारु अदा कंदा ऐं अवाम जी ख़िदमत कंदा। संदन इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़क़ीर पांधी राजड़ ऐं फ़क़ीर साबिर अली राजड़ तहलको खिप्रो। GDA पारां नामज़द कयल उम्मीदवार PS 22 काजी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवानी खे 25 जुलाई ते पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ॿिन्ही अॻवान जी कामयाबी हितां जे ॾुतरियल तबिके ऐं इलाइक़े जे माण्हुनि जी ख़ुशहाली आहे। संदन इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर हणी मुख़लिस जो सबूत ॾींदा। पारां निसार अहमद राजड़ ऐं फयाज़ अहमद राजड़ तहलको खिप्रो। सिंधु सजिया जो सिंगार पीर साहिब पागारे पारां नामज़द कयल उम्मीदवार GDA PS 22 जे अवाम जो हॾॾोखी बहादुर अॻवान न झुकण वारो न विकमण वारो काजी शमसुद्दीन राजड़ खे 25 जुलाई ते पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। जंहिंजो इंतख़ाबी निशान तारो आहे। काजी शमसुद्दीन राजड़ जी कामयाबी तव्हां सभिनी जी कामयाबी आहे। पारां हाजी रहीम बख्श राजड़ अॻवान पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल तहलको खिप्रो। GDA पीर साहिब पागारे पारां खिप्रो जे लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 22 ते काजी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवानी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। जंहिंजो इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर लॻाए सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां हाजी मोहम्मद अशरफ जट अॻवान फंक्शन मुस्लिम लीग तहलको खिप्रो। पीर साहिब पागारे तरफां खिप्रो जे लाइ नामज़द कयल अवाम जे हॾॾोखी मुख़लिस बाक अॻवान PS 22 जे अॻवान काजी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवानी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ॿिन्ही अॻवाननि जो निशान तारो आहे। तारे ते मुहर लॻाए सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़क़ीर ग़ुलाम हुसैन राजड़ अॻवान फंक्शन मुस्लिम लीग तहलको खिप्रो। GDA पारां PS 22 NA 216 ते नामज़द कयल उम्मीदवारनि अवाम सां मुख़लिस अवाम जे दर्द खे पंहिंजो दर्द सम्झी ख़िदमत कंदड़नि काजी शमसुद्दीन राजड़ किशन चंद पारवानी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ॿिन्ही अॻवाननि जी कामयाबीअ सां तव्हां इलाइक़े जी बहितर मुस्तक़बिल जुड़ियल आहे। जंहिंजो इंतख़ाबी निशान तारो आहे। पारां समाजी अॻवान गुल सिद्दीक़ पठान तहलको खिप्रो।